मेड़ भरिसां थरड़ी मोहब्बत गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग में नाक़स कम वॾे हादसे जो ख़दशो। थरड़ी मोहब्बत जी गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग में जारी तामीराती कम इंतहाई नाक़स ऐं जुगाड़ी नमूने सां कयो पियो वञे, जंहिं सबबु कंहिं बि वॾे नुक़सान जो सबबु थी सघे थो। अहिड़ो ख़दशो मज़दूर इतिहाद जे अॻुवाण हैदर लाशरी ज़ाहिर कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे हैदर लाशरी चयो त स्कूल जी पुराणी छित मुकमल तौर ते कमज़ोर थी चुकी आहे। उन जे बावजूदि मथस ॿी मंज़िल तामीर कई पई वञे, जेको इंतहाई ख़तरनाक अमल आहे। हुन ॿुधायो त जिन छित केतिरनि ई हंधनि तां चापूड़ा थी किरी रहिया आहिनि, जत हक़ीक़त लिकाइण लाइ रुॻो आर्ज़ी लेपाई कई पई वञे। इन इल्ज़ाम हयो त करोड़े रुपयनि सां मंज़ूर थियल स्कूल जी बिल्डिंग जो कमु ठेकेदार ऐं बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे कुझु मनपसंद ऑफिसरनि जी लापरवाही ऐं मुबैना करप्शन सबबु नाक़स नमूने सां थी रहियो आहे। मज़दूर इतिहाद जे अॻुवाण वसवारनि इदारनि खां ख़ासि तौर ते बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे आला मदारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते मामले जो नोटिस वठी पुराणी ऐं कमज़ोर छित खे मुकमल तौर ते नए सिर तामीर कराए वञे। उन खां पोइ ॿी मंज़िल जी अदावत कई वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।